नाज़रीन अस्सलाम अलैकुम या अली मदद। नाज़रीन तव्हां ही शाख ॾिसो था, हीअ जगह हे जेको शहर आहे नंढड़ो शहर आहे, हिते जेको आहे हाई स्कूल बि आहे ऐं प्राइमरी स्कूल बि आहे। इहो ॻोठु आहे रुक, तालको लखी, ज़िलो शिकारपुर, डिवीज़न लाड़काणो ऐं सूबो सिंध, मुल्क पाकिस्तान। हिते हिकिड़ो तफ़सील मां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त हिते नलका आहिनि। हिन जे शाख थी वहे पई ऐं चौधारी ॿिए पासे ॾांहुं बि कुझु शाखा आहिनि। हिते नलका आहिनि, पर नलका हलंदे हलंदे एॾा थधा थी था वञनि जो माण्हू होटलुनि वारा जेके बि आहिनि उहे हितां हिन नलके मां पाणी भरे बर्फ़ खां सवाइ बर्फ़ न विझंदा आहिनि। बर्फ़ लफ़्ज़ सिंधी न आहे, सिंधी में इन खे ॻड़ा चइबो आहे ऐं उन में ॻड़ा न विझंदा आहिनि ऐं बर्फ़ खां सवाइ माण्हू उते होटलनि ते पाणी पीअंदा आहिनि। साम्हूं इहे वणनि घाटनि वारो होटल आहे ऐं हीअ पुल आहे। साम्हूं तव्हां नाज़रीन ॾिसो था त हिन नलके जो तफ़सील, हिन नलके हणाइण वारो जेको आहे जंहिंजे वॾनि नलको हणायो आहे उहो आहे उस्ताद आहे। उनखां तफ़सील पुछा कंदासीं, उनखां पुछा कंदासीं त इहो राज़ छा आहे जो हे नलका हली हली थधा था थी वञनि। त साईं मुंहिंजा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं तव्हांजो नालो? साईं असदुल्ला महर। असदुल्ला महर साहिबु, असांखे इहो ॿुधायो त हे नलको तव्हां हणायो आहे? साईं हे नलको जॾहिं खां असां इहा मस्जिद ठाराई आहे तक़रीबन 9 साल थी विया आहिनि। त उन जे पहिरियों असां इहो नलको हणायो त छो त मस्जिद में अंदरि सेटअप न हुयो वुज़ू वग़ैरह करण जे लाइ, त उहो हिन वक़्तु हणायोसीं। त कंहिं ॻोठ वारे ई ख़ुदा वास्ते पंहिंजे वॾनि खे जेको आहे त ख़तमे ॾियण जे लाइ, सवाबु बख़्शण जे लाइ हिन नलके जी जेको आहे त माना हदियो ॾिनो, उहो असां हिते हणायोसीं। उनखां पोइ 9 साल थी विया आहिनि त हे नलको हले थो। हिन नलके जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे त खीरथर कप जे करे हिते पाणी ऊन्हारे में थधो निकिरंदो आहे साईं। ऐं वरी हिन जी हिकिड़ी ॿी ख़ुशूसियत आहे, सियारे में इहो ई पाणी वरी गरम थींदो आहे। पोइ ऊन्हारे जी जॾहिं मौसम ईंदी आहे त तक़रीबन जेको असांजो हे चौधारी इलाइक़ो आहे जंहिंमें लखी शहर थो अची वञे, उन जा आसपास जा जेके बि इलाइक़ा आहिनि, तक़रीबन हज़ारनि जे तइदाद में माण्हू हिते ईंदा आहिनि नलके खे पाणी ॾिसण जे लाइ। हितां पाणी भरे वेंदा आहिनि, पंहिंजे घरनि में खणी वेंदा आहिनि, उते ॾेखारींदा आहिनि त पाणी हे बिना बर्फ़ जे पाणी जेको आहे थधो आहे। ऐं जेको असांजो हे ॻोठु आहे तक़रीबन ऊन्हारे में गरीब गुरबो हुजे अमीर हुजे उहो कोई बि बर्फ़ जो माना इस्तेमालु न कंदो आहे। हिन मां पाणी भरे वेंदो आहे। तव्हां पाणी भरे वञो, बर्फ़ जे टाइम जेकॾहिं तव्हांजा 5 कलाक हलंदी त हे उते 7 कलाक थधो रहंदो आहे। कूलर में तव्हां भरे रखो, तव्हांखे बर्फ़ खां वधीक थधो टाइम ॾींदो। ऐं तक़रीबन स्टाफ जेको बि आहे, जेके होटल आहिनि 5-8, उते बि पाणी हितां ई वेंदो आहे। सॼा स्टाफ वारा भरे वेंदा आहिनि। त पाणी हमेशह हिन जो तक़रीबन 3 महीना खां 4 महीना थधो रहंदो आहे ऊन्हारे में। वरी जॾहिं सियारो ईंदो आहे त हिन जो पाणी गरम थी वेंदो आहे। गर्मी हुजे राति जो, शाम जो, सुबुह जो तव्हांखे माण्हू वेंजंदे नज़र ईंदा। अॼु त जुमो आहे जंहिंजे करे कार वहिंवार घटि आहे त माण्हू कोन था नज़र अचनि। बाक़ी न त तव्हांखे हिते माण्हू फ्रेश थियण जे लाइ, वेंझण जे लाइ तक़रीबन 100 जे तइदाद में नज़र ईंदा। पहिरियों त काफ़ी माण्हू हिते शर्तूं बि रखंदा त बाबा 5 मिंट वियो, 10 मिंट वियो। के माण्हू हाराए वेंदा, के खटे वेंदा। कंहिंखे हिमत हूंदी त वेहिजी वेंदो हुयो, कंहिंखे हिमत न हूंदी त उहो न वेही सघंदो। एतिरो पाणी थधो आहे जो माण्हू हिकिड़ो मिंट बि मुश्किल सां वेही सघंदो आहे साईं। सुभान अल्लाह, वाह वाह, इहो कुदरत जो करिश्मो आहे। त वरी अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हिन ॻोठ जे लाइ मशहूरु आहे, उहा आहे रुक स्टेशन, जेकी अंग्रेज़ जे दौर जी ठहियलु आहे। उहा त हाणे हितां थोरो परे आहे, विथी साण आहे, पर उन जे लाइ बि इहा ॻाल्हि करनि था त उते हिकिड़ो मशहूरु वाक़ियो थियो हो, जेको भगत कंवरराम वॾो ॻाइणो हुयो असांजी सिंध में, जंहिंजा कलाम हुया इहे त नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, इहे कलाम उन जा हूंदा हुआ। उहो बि चवनि था शहीद हिते थियो हो। हा साईं, इहा ॻाल्हि आहे तक़रीबन 1900 वारे दौर जी। 1900 वारे दौर जी, जॾहिं अञा पाकिस्तान बि आज़ादु न थियो हुयो। हिंदुस्तान में जेको आहे त अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदी। उन वक़्तु भगत कंवरराम जेको हिकिड़ो सूफ़ी शाइर हो, सूफ़ी ॻाइणो हुयो, सूफ़ीअज़म ते हुनजो वॾो ज़ोर हूंदो हुयो, जंहिंमें दीन धर्म जो कोई तसवुरु न हूंदो आहे, माण्हुनि जी मोहबत पैदा करण जो हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे। उन्हनि उहो जज़्बो रखियो, पर कुझु असांजा सिंध जा जेके नाले वारा पीर हुया, सिर्फ़ु ईअं ख़ाली पाण खे पीर सॼाइण वारा हुया, असां जेको ॿुधो आहे त उन्हनि जो उन सां को तहसुब हुयो, को मज़हबी नाचाकियूं पैदा थियूं जेके उन वक़्त में थींदियूं रहंदियूं हुयूं।
उन जे करे उन जे बदिले हिन जेको शेयर चयो हुयो इहो जेको हिन चयो त नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो, ॿुधंदा आहियूं त इन ते जेको आहे त माना हुन सां को वेर रखियो वियो हुयो। थी सघे थो ॿिया बि के सबबु हुजनि जेको तारीख़ किताब हवाला ॾियनि था त उन में इहो ई हवालो था ॾियनि त उनखे हिते शहीद कयो वियो हुयो। उहो जंहिं शहीद कयो हुयोसीं त उहो ॿुधाए पियो त मां उनखे दादू गंबड़ खां वठी कढियो हुयुमि, दादू खां वठी मां हुनजे कढियो हुयुमि, पर हुन मूंखे मौक़ो हिते ॾिनो। हुनजी शहादत हिते लिखियलु हुई, जंहिंजी 1 नवंबर ते हर साल हिते वरसी मल्हाई वेंदी आहे, जंहिंमें समाजी धुरियूं ईंदियूं आहिनि, सियासी धुरियूं ईंदियूं आहिनि, क़ौम परस्त तहरीकनि जा जेके नाले वारा अॻुवान आहिनि उहे ईंदा आहिनि। उन खां अलावा जेके हिंदू कम्यूनिटी जा जेके माण्हू आहिनि उहे बि हिते ईंदा आहिनि, जंहिंजी वरसी मल्हाई वेंदी आहे। उन में पूॼा पाठ कई वेंदी आहे, शेरो शाइरी कई वेंदी आहे, उनखे ख़राज तहसीन पेश कई वेंदी आहे। महिरबानी साईं, महिरबानी, लख थोरा, कुर्ब एहसान, कुर्ब एहसान।